इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे नून लीग अॻवाननि JIT रिपोर्ट के कूड़े जो पलड़ो करार ॾींदे चयो त JIT मेंबरनि के रिपोर्ट पेश करण जो चयो वियो, पर टीम नाविल लिखिया जंहिंखे एटम बम बणाए पेश कयो वियो आहे। हनीफ अब्बासी चयो त नवाज़ शरीफ एहसास जे दौर मां गुज़री मज़बूत थी वियो आहे। हुन चयो त इमरान खान जुआ जे पैसे खे हिलाल करार ॾिनो जंहिं मां हुन मिल्कियत ख़रीद कई। संदसि चवणो त इमरान खान जी भेण अलीमा जूं 3 ऑफशोर कंपनियूं आहिनि, छा उन्हनि खां जांच कई वेंदी? 3 ऑफशोर कंपनियां अलीमा खान साहिबा जो इमरान खान की बहन है और जो काफी प्रॉपर्टी की मालिक हैं, जब वो इन्वेस्टिगेशन के लिए आएंगी, पेश होंगी JIT के सामने, तो उनसे पूछा जाएगा कि ये जो 3 नाम अभी मैंने बताए हैं उसके अंदर आप डायरेक्ट क्या है, बेनिफिशियरी हैं, क्या है? नून लीग अॻवान चयो त इमरान खान बनी गाला जी मनी ट्रेल साबित नाहे कई, हू कूड़े जे बुनियाद ते क़ौम जी तर्जमानी करण चाहे थो। आपके पास ना एक फ्लैट की ना मनी ट्रेल उसकी है, ना बनी गाला की है, टैक्स चोरी भी आपकी साबित हो चुकी है, आपकी कंसीलमेंट भी साबित हो चुकी है, मनी ट्रेल आपके पास है नहीं। हनीफ अब्बासी जो चवणो त खेरा जी रक़म बाबति हर कंहिं खां जांच थींदी आहे। इमरान खान जुआ जी रक़म मां अरबे रुपए जी मिल्कियत ख़रीद कई आहे। जो शख्स अपने पार्टी का 20 लाख रुपए का कर्ज जो है जुआ खेल के वो जुए को जस्टिफाई करता है, कहता है नहीं 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 मेरा जुआ हलाल है, मेरा जुआ हलाल है, मैंने इसलिए जुआ खेला कि मेरे पे कर्ज था तो मैंने उस जुआ खेल लिया, कोई मसला नहीं। उन मौके ते तलाल चौधरी चयो त JIT रिपोर्ट में केतिरियूं ग़लतियूं आहिनि, पर उनखे एटम बम बणाए पेश कयो वियो। हुन चयो त JIT रिपोर्ट ग़लतियुनि जो मजमूओ ऐं कूड़ जो पलड़ो आहे। संदसि चवणो त JIT मेंबरनि रिपोर्ट ॾियण बदिरां करेक्टर सर्टिफिकेट ॾियण शुरू कया आहिनि। नून लीग अॻवान चयो त JIT मेंबरनि खे रिपोर्ट ठाहिण लाइ चयो वियो, पर जांच टीम नाविल लिखी छॾिया। तलाल चौधरी वधीक चयो त कुझु माण्हू सुबुह सां उथण वक़्तु पेनुनि फ़क़ीरनि जियां इस्तीफ़ा घुरण शुरू कनि था, हू अवाम जे वोट ज़रिए इक़्तिदार में आया आहिनि, इस्तीफ़ा न ॾींदा। आपसे रिपोर्ट मांगी थी, आपको कहा था इन्वेस्टिगेट करो और आपने करेक्टर सर्टिफिकेट जारी करने शुरू कर दिए, और अब भी सुबह सुबह उठ के फकीरों की तरह भीख न मांगनी शुरू कर दिया करो, इस्तीफा दे दो, इस्तीफा दे दो, काहे नहीं देंगे। उन मौके ते नून लीग अॻवान दानियाल लदी जो चवणो त JIT कूड़ जो पलड़ो आहे, इमरान खान तयारी पकड़े उन जो बि वारो अचण वारो आहे। दानियाल लदी चयो त नून लीग 14 महीननि खां समूरनि शयुनि खे मुंहुं ॾिनो, इमरान खान नथिया गली में लिकी वेठो आहे।